अपडेट कंदासीं। सिंध तरक्की पसंद पार्टीअ जो डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज जारी आहे। बिल्कुल नाज़रीन, नवांखे अपडेट कयो त पीपी अॻवान आजिज़ धामरा पारां एकता तौर सिंध तरक्की पसंद पार्टी जे एहतजाज में शिरकत कई वई आहे। अवांखे अहम ख़बर खां कयो त सिंध तरक्की पसंद पार्टी जो डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो थियो आहे। अवांखे ॿुधायो त पीपी अॻवान आजिज़ धामरा पारां एकता तौर सिंध तरक्की पसंद पार्टी जे एहतजाज में शिरकत कई वई आहे। पीपल्स पार्टी अॻवान आजिज़ धामरा पारां एकता तौर सिंध तरक्की पसंद पार्टी जे एहतजाज में शिरकत कई वई। अवांखे अपडेट कयो पिया। सिंध तरक्की पसंद पार्टी जो डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ कराची जे प्रेस क्लब अॻियां एहतजाज जारी आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं त पीपी अॻवान आजिज़ धामरा पारां एकता तौर सिंध तरक्की पसंद पार्टी जे एहतजाज में शिरकत कई वई आहे। अवांखे ॿुधायो त सिंध तरक्की पसंद पार्टी जो डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज जारी आहे। पीपल्स पार्टी अॻवान आजिज़ धामरा पारां एकता तौर सिंध तरक्की पसंद पार्टी जे एहतजाज में शिरकत कई वई। अपडेट कयो पिया। सिंध तरक्की पसंद पार्टी जो डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज जारी आहे। अवांखे अपडेट कयो त सिंध तरक्की पसंद पार्टी जो डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज जारी आहे। सिंध तरक्की पसंद पार्टी जो डिजिटल आदमशुमारी ऐं धारनि जी आबादकारी ख़िलाफ़ एहतजाज जारी आहे। पीपल्स पार्टी अॻवान आजिज़ धामरा पारां सिंध तरक्की पसंद पार्टीअ सां एकता तौर एहतजाज में शिरकत कई वई। अवांखे अपडेट कयो त सिंध तरक्की पसंद पार्टी जो डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज जारी आहे। पीपी अॻवान आजिज़ धामरा पारां सिंध तरक्की पसंद पार्टी सां एकता तौर एहतजाज में शिरकत कई वई आहे। अवांखे ॿुधायूं त एसटीपी पारां एहतजाज जारी आहे। सिंध तरक्की पसंद पार्टी जो डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज जारी आहे। पीपल्स पार्टी अॻवान आजिज़ धामरा एहतजाज में शिरकत कई आहे। आजिज़ धामरा पारां सिंध तरक्की पसंद पार्टी सां एकता तौर एहतजाज में शिरकत कई वई।